CEO वाटर कॉर्पोरेशन अहमद अली सिद्दीकी जी ख़ास हिदायतन ऐं CFO अमार अली ख़ान जी कोशिशनि सां हेड ऑफिस सिविक सेंटर में नई ATM मशीन फ़ाल कई वई आहे, जंहिं मां रोज़ानो हेड ऑफिस ईंदड़ मुलाज़िमन ऐं पेंशनर्स फ़ाइदो हासिल करे सघंदा। इख़्तियारनि मूजिबि हिन खां अॻु मुलाज़िमन खे नक़द रक़म हासिल करण लाइ वेझनि बैंकनि या ॿियनि ATM मर्कज़नि जो रुख़ करणो पवंदो हुयो, जंहिं सबबि वक़्तु ऐं वसीला ॿिन्ही जो ज़िया थींदो हुयो। नई सहूलियत जी फरहमी खां पोइ सार्फ़िन हाणे ऑफिस जे अहाते अंदरि ई 24 कलाक बैंकिंग ख़िदमतुनि मां फ़ाइदो हासिल करे सघंदा। हेड ऑफिस जे मुलाज़िमनि हिन क़दमनि खे साराहींदे वाटर कॉर्पोरेशन जी इंतज़ामिया जा थोरा मञिया ऐं चयो त ATM मशीन जी तनसीब सां पुराणो मुतालबो हो, जंहिं जी पूराव सां रोज़मर्रा माली मामलनि में नुमायां आसानी पैदा थी आहे। इन मौक़े ते CFO अमार अली ख़ान चयो त इदारो मुलाज़िमनि जी भलाई ऐं शहरियुनि खे बहितर सहूलियतूं फराहम करण जे लाइ अमली क़दम खणी रहियो आहे। हिन चयो त मुस्तक़बिल में पण जदीद सहूलियतुनि जी फराहमी ऐं इदारे जी ख़िदमतनि जे मयार खे वधीक बहितर बणाइण लाइ मुख़्तलिफ़ मंसूबनि ते कमु जारी रखियो वेंदो, छाकाणि त मुलाज़िमनि खे बहितर ऐं जदीद सहूलियतूं मुहैया करणु इदारे जी अवलीन तरजीह आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त CEO अहमद अली सिद्दीकी ऐं CFO अमार अली ख़ान जी कोशिशनि सां वाटर कॉर्पोरेशन जी हेड ऑफिस में ATM मशीन नस्ब कई वई आहे।